पंहिंजी तकरीर जो मौज़ू आहे 5 अक्टूबर उस्तादनि जो आलमी ॾींहुं। जनाब सदर, आउं पंहिंजी तकरीर जो आगाज़ हिन शेर सां कंदसि। भल सारी काइनात जो महवर हुजां हा मां, तोसां न मिलां हा गदा घर हुजां हा मां, सोचनि जी मथां सूंहं जो छा वण न वसे हा, हर जी उजाड़ खाक जो तूं हर हुजां हा मां। प्यारा साथियों, उस्ताद जी अहमियत, उस्ताद जी अज़मत, उस्ताद जी इज़्ज़त ऐं उस्ताद जो शान, उस्ताद जो मक़ाम ऐं उस्ताद जो मर्तबो ख़ुदा ख़ुदि एॾो त आला ऐं आली शान बनायो आहे जो को बि उस्ताद खां सवाइ कामयाबी जा 5 पूरा नथो करे सघे। तंहिं करे उर्दू जे हिकु शाइर फरमायो आहे, उस्ताद की अज़मत को तराजू में ना तोलो, उस्ताद तो हर दौर में अनमोल रहा है। प्यारा साथियों, उस्ताद जॾहिं पंहिंजी महारत ऐं महिनत सां मोतियुनि जहिड़ा तजर्बा ऐं मुशाहिदा शागिर्दनि अॻियां पेश कंदो आहे त बेशऊर बाशऊर बणिजी पवंदा आहिनि, जाहिल आलम थी पवंदा आहिनि ऐं सुतल जागी पवंदा आहिनि, अंधनि खे नूर मिली पवंदो आहे, बदकिरदार बाकिरदार थी पवंदा आहिनि। आख़िर में पंहिंजी तकरीर पेचाणी हिन शेर